मुक़ररु वक़्तु थींदी। हाणे मुक़ररु वक़्तु जेको आख़िरी प्रेस रिलीज़ रिकॉर्ड ते आहे इलेक्शन कमीशन जी, उन मूजिबि मुक़ररु वक़्तु आहे 28-27 जनवरी जो। त पाण इहो अख़ज़ करे वठूं था, अज़्यूम करे वठूं था त मुक़ररु वक़्तु सां मुराद इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर साहिब जी इहा ई हूंदी त ही 27-28 जनवरी आहे। बिल्कुलु ठीकु आहे, मुक़ररु वक़्तु थी वेंदी, तयारियूं मुकमल आहिनि पंजाब हुकूमत जी, हुन में इलेक्शन कमिशनर साहिब मुतमईन आहिनि, बिल्कुलु ठीकु आहे, हूंदो। हाणे जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे त इलेक्शन कमिशनर साहिब चवंदा शफ़ाफ़ थींदियूं, उन ते बहरहाल उहो जेसिताईं थींदियूं कोन तेसिताईं नथा चई सघूं त शफ़ाफ़ थियूं या न थियूं। मुक़ररु वक़्तु थी वेंदियूं, बिल्कुलु लॻे पियो। तयारियूं जहिड़ी तयारियूं पंजाब में थियणु खपनि इलेक्शन लाइ, तयारियूं में मुकमल आहिनि, इहो बि सम्झ में अचे पियो, नज़र अचे पियो त वठ पकड़ जेका नज़र अचे पई उहो बि ठीकु थी वियो। हाणे जेको जुमिलो आहे त शफ़ाफ़ थींदियूं, ग़ैर जानिबदार थींदियूं, इहे इन ते बहरहाल हिकिड़ा तफ़ुज़ात आहिनि। इहो ॾिसूं त जॾहिं इलेक्शन थींदा त ख़बर पवंदी त शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदार थियूं या न थियूं। ॿी ॻाल्हि इहा सम्झण जी आहे त इहा ॻाल्हि बि सभिनी खे सम्झ में अचे पई। कल्ह बि को सियासतदान ऐं सभु गॾु थिया त उते तक़रीरूं इहो ई कयूं, जेके PTI जा न हुआ, ॿिया सियासतदान पीपल्स पार्टी न हुआ, JUI ॿिया हुआ, त भई तव्हां अगरि हिकिड़ी पार्टी खे ॿाहिरि रखंदो, इशारो PTI ॾेई आहे, त इलेक्शन्स जी कारपत ऐं साख छा बचंदी? सो उहो सभु ठीकु आहे, लेकिन छाकाणि त ईअं ई थियणो आहे, तंहिंजे करे कंहिं बि तनक़ीद, कंहिं बि इख़्तिलाफ़, कंहिं बि ॻाल्हि जे करे माण्हू पंहिंजी मनसूबाबंदी या पंहिंजो प्लान ते डिस्टर्ब न कंदो न। त यार सुभाणे यासिर छा चवंदो, सुभाणे फलाणो छा चवंदो, जेको करिणो आहे करिणो आहे, पोइ तव्हां भले परिणियूं कंदा रहो। मिसाल बांग्लादेश जी इलेक्शन आहे न, वरी जनवरी में, जीअं हसीना वाजिद वरी वठ पकड़ उते शुरू करे छॾी आहे मुख़ालिफ़ पार्टियुनि सां। हाणे हुते हीउ ॾहाकनि खां इहो किस्सो आहे त इलेक्शन वन साइडेड थींदी आहे, करिणो जो करिणो आहे। उते जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट हसीना वाजिद सां आहे। सो असां वटि जिथे बि सघारी धुर जहिड़े पासे, मिसाल 2018 जी इलेक्शन बे इंतिहा तकरारी ऐं सफ़ा झुरलू फिरियल इलेक्शन हुई 2018 जी सॼे मुल्क में। पोइ छा थियो, 3.5 साल हली, बल्कि पार्लियामेंट त उहा ई पार्लियामेंट 5 साल हली, 2-3 ॾींहं खुटाए करे। त असां वटि जॾहिं करिणो आहे त करिणो आहे, पोइ परवाह न कबी त अलिफ़ छा थो चए, ॿिए छा, भले पिया चवंदा रहनि।